अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हाँ सोनिया समोत और इसी रहा हो न्यू मेरान न्यूज़ खबर शामिल क्यों था। रिपोर्ट नौकाफ मरी झंडो मरी। ब्रेकिंग न्यूज़ प्यारो लुंड कैंपस हाई स्कूल ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां घर घर मुहिम रैली कढी वई। उनवान पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जा नारा। सिंध हुकूमत जे ऐलान ते प्यारो लुंड में गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल ऐं प्राइमरी बॉयज़ स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि पारां ॿारनि जे दाख़िला मुहिम हलाइण लाइ रैली कढी वई। असां हर शहर ऐं ॻोठनि में वञी करे ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल कराइण जी मुहिम हलाए अवाम में शऊर आणींदासूं। माण्हुनि मां सुठी मोट मिले पई। उस्ताद हाशिम ख़ासकेली सिंध हुकूमत जे अहिड़े इक़दाम खे ख़ुशामदीद कयूं था ऐं तालीम में शऊर आणण लाइ बहितरीन क़दम खणियो आहे, उन जी असां आजिया कयूं था। समाजी वर्कर बाबूलाल भेल सिंध हुकूमत ॿारनि लाइ किताब मुफ़्त कया आहिनि। पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कनि। हर वालिदिन जो फ़र्ज़ु आहे पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल संभालनि। उस्ताद गुलाम मुस्तफ़ा आखलाणी पंहिंजा जेके जंगलनि में बरमन में या दुकान में कमाइनि पिया, इन जे लाइ सिंध हुकूमत तरफ़ां इहा मुहिम आहे त ॿारनि खे पंहिंजे स्कूल में सरकारी स्कूल में दाख़िल करायो, छो त असां वटि किताब फ्री इंशाल्लाह मिलंदा ऐं बहितरीन उस्तादनि जी निगरानी में पढ़ाई इंशाल्लाह थींदी। ऐं उन में सिंध हुकूमत असांखे त रैलियूं कढो ऐं माण्हुनि सां मिलो, मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए या पंहिंजा तालका जे ज़रिए जेके टाउन कमेटी जो चेयरमैन आहे, यूनियन काउंसिल में आहे, को ॻोठ जो को चङो माण्हू, सभिनी माण्हुनि सां मिलो, दर दर वञी माण्हुनि खे इहो आगाही ॾियो त नारो इहो असांजे सिंध हुकूमत तरफ़ां आहे त पढ़ंदी सिंध इंशाल्लाह वधंदी सिंध।